सिंधी सुरहाण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजो स्वागत आहे। असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम ज़रिए केतिरनि ई शख़्सियतुनि सां मिलाईंदा रहिया आहियूं। अॼु बि असां तव्हांखे अहिड़ी हिकिड़ी शख़्सियत सां मिलाईंदासीं जे सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ घणो ई कमु कयो आहे। अचो त मिलूं श्री पी चांद सां। दादा, तव्हां असांखे इहो ॿुधायो त केतिरे वक़्त खां तव्हां सिंधी रंगमंच लाइ कमु करे रहिया आहियो? ये रोज़ी रोटी कयां त मां हूंदो हुउसि गवर्नमेंट ऑफिस में कमु कंदो हुउसि, पर इन नाटक रंगमंच सां लॻाव जेकॾहिं चवनि था त 40 सालनि खां आहे, पर उन खां वधीक आहे। छाकाणि त जॾहिं मां फूड कॉर्पोरेशन में कमु कंदो हुउसि तॾहिं बि इन सभ्यतिक कारवाइनि सां मुंहिंजो हमेशह लाॻापो रहियो, छाकाणि त मां सेक्रेटरी हूंदो हुउसि। त उते बि मां इहे सिंधी ॿोली जा नाटक, सिंधी ॿोली जूं जेके आहिनि वैराइटी शो घणेई कयूं। दादा, तव्हां असांखे इहो ॿुधायो त ज्योति कला मंदिर जी शुरूआति कीअं थी? लॻाव त हो घणनि ई सालनि खां, पर जेकॾहिं तवारीख़ जे हिसाब सां लिखियो वञे त पंहिंजी ग्रुप जेका ज्योति कला मंदिर ठाहियमि सा सां 73 खां, जंहिंजो पहिरियों प्रेसिडेंट हो मिस्टर मुरली मीरचंदानी, उन जे ई साथ सहकार सां असां इहा ग्रुप बर्पा करे चुकिया आहियूं। ज्योति कला मंदिर जी इहा ख़ासियत रही त घटि में घटि जेके असीं नाटक करियूं से पंहिंजा लिखियलु हूंदा आहिनि। मूंखां अॻु में मिस्टर मेघाणी साहिबु या मिस्टर जजानियाणी हुआ, से तर्जुमो कयल नाटक कंदा। मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी हुई त असां जेके ओरिजिनल नाटक लिखूं था उन्हनि खे ई पेश करियूं। उन में जेको पहिरियों नाटक कयोसीं सो कयोसीं राय ॾियाज, जेको राम बेलानी जो लिखियलु हो। तंहिंखां पोइ जेके कयोसीं हलियो आहे पुटु एक्टर थियणु। अहिड़ी तरह मां सम्झां थो घटि में घटि 10 सिंधी नाटक ओरिजिनल जिन खे चई सघिजे तर्जुमो न कयल आहिनि, मूं कया हूंदा। दादा, हर प्रोग्राम करण लाइ पैसनि जी ज़रूरत त हूंदी ई आहे, त तव्हांखे फंड्स किथां ईंदा आहिनि? केरु तव्हांखे स्पॉन्सर करे? जेकॾहिं हक़ीक़त में अची जीअं ॿियनि लैंग्वेजिस में आहे, जेकॾहिं के नाटक कनि था त उन्हनि खे स्पॉन्सर ते एतिरो भाड़ो नथो पए। नाटक कयूं, दर्शक पाण टिकेटूं वठी अची नाटक ॾिसनि था, पर सिंधी नाटक करण आहे हिकिड़ी मखण जी शीख बचाइण। छाकाणि त उते त कटोरो खणी माण्हुनि खां पैसो घुरणो थो पए। स्पॉन्सर जेके आहिनि ते तमामु थोरा आहिनि जिन खे ॿोलीअ लाइ शौक़ु आहे। घणो करे सिंधी जेके आहिनि धर्म जे नाले घणो ई पैसो ॾींदा, पर नाटक जे लाइ तमामु थोरा। पर उन्हनि थोरनि में जेके आहिनि उहे मूंखे छो था ॾियनि, त मां सम्झां थो इन करे त ॾिसनि था त हीउ जेको आहे चांद नाटक लाइ पैसा वठे थो, नाटक में ई पियो ख़र्चु करे। ऐं उन में जेका पहिरीं फैमिली जेका आहे जंहिं मूंखे घणी में घणी मदद कई आहे उहा आहे मंगनानी, चंद्र मंगनानी संदन बाबे जी। ॿिया बि घणेई आहिनि। त सिंधी नाटकनि लाइ पैसे कढ करण लाइ असांखे अहिड़नि नाटक प्रेमियुनि सां गॾिजणो थो पए जिन खे सिंधियत लाइ चाह आहे, जिन खे इन ॻाल्हि जो शौक़ु आहे, अंदाज़ आहे ऐं अनुभव आहे त ॿोलीअ खे पंहिंजे उसराइण लाइ असीं ज़रूरी आहे त असीं ॿोली ले कलाकारनि खे बि हिमथायूं ऐं उन्हनि जे ई करे असीं नाटक करे सघिया आहियूं। दादा, तव्हां रुगो नाटक ई कंदा आहियो रंगमंच ते या ॿिया बि कुझु वैराइटी प्रोग्राम करे रहिया आहियो? म्यूज़िकल प्रोग्राम हूंदा कॾहिं कॾहिं उहे बि कंदा आहियूं, जेके वैराइटी प्रोग्राम थियो। जीअं अॼुकल्ह करे रहिया आहियूं नृत्य नाटक आहे, जंहिंमें घणो करे साथ मिली वियो आहे अनिला सुंदर जो, जेका इन कला में तमामु परमीन ऐं सुठी कलाकार आहे, सम्झी वेंदी आहे। मां नथो सम्झा सिंधी में स्टेज ते या सिंधी सार में का नृत्य कंदड़ खां अनिला सुंदर का ॿी सुठी हूंदी। इन जो ई बहितरीनु नालो आहे ऐं इन जो ई बहितरीनु कमु आहे, फनकारी आहे। तव्हां कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई कंदा आहियो, उन्हनि खे इनाम इकराम सां नवाज़ींदा आहियो, इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? 40 सालनि खां मूं ॾिठो आहे जेके सिंधी नाटक जे स्टेज में कमु कनि था उन्हनि खे छा थो मिले। 2 महीना 3 महीना रिहर्सल कनि, साल में अचे या उन नाटक जा 4 शो थियनि, 5 शो थियनि ऐं हिन शो ते 1000 रुपया मिले या 500, अॻे त 500 बि मिलंदा, हाणे 1000 मिले। उन्हनि मां उन्हनि जो घर त कोन थो हले, पर नाटक में पैसे खां सवाइ जेको इंसानु कलाकार कमु करे थो सो पंहिंजी ख़ुशीअ लाइ करे थो त मुंहिंजो बि कुझु नालो थिए। त मूं ॾिठो उन्हनि खे एतिरो दाद न मिलियो आहे जेतिरो हुननि खे मिलणु घुरिजे। सिंधी राइटरनि खे,
सिंधी जेके पोइट आहिनि उन्हनि जो मान सत्कार ॾाढो थियो आहे, पर सिंधी स्टेज ते जेके ख़ासि करे जंहिंखे कैरेक्टर कलाकार चइजे वञनि वीचारनि कुझु कोन मिलियो आहे। त इन करे मूं ऐं जसवंत सोचियो त साल में जेकॾहिं पैसा बचाए सघूं त उनखे असीं घटि में घटि हिकु दफ़ो साल में अहिड़नि कलाकारनि खे जिन खे कॾहिं क़दुरु ई कोन थियो आहे जेकॾहिं उनजो सम्मान कंदासीं। छाकाणि त हर कलाकार थींदो आहे दाद जो बुखियो, जेकॾहिं उनखे वाह वाह मिले थी त उनजी दिलि खे भराव मिलंदो ऐं उनखे वधीक उत्साह थींदो। त जेके पुराणा कलाकार आहिनि उन्हनि जो असां सम्मान कंदा आहियूं, पर जेके नवां कलाकार आहिनि तिन खे बि अॻियां आणण लाइ उन्हनि खे पुरस्कार ॾियणु भई हू अॻियां आयो आहे जीअं अची ऐं वधीक कमु करे। दादा तव्हां हिकिड़ी फिल्म ठाही हुई ज़िंदगी हिकु नाटक, उहा छा कंहिं कलाकार जी कहाणी आहे? उहा सिर्फ़ु मुंहिंजी न आहे, हर कलाकार जी हर सिंधी कलाकार जी आहे। छाकाणि हर कलाकार जो सिंधी आहे उहो ईअं ई सम्झंदो आहे त मां नाटक सिंधी करे कहिड़ी धूड़ पाती आहे, घर खे छॾियुमि, पंहिंजे दौलत खे छॾियुमि, पैसा विञायमि, हीउ कयुमि, मूंखे छा मिलियो? घर ॿार सभु लुटिजी वियो, मां फ़क़ीर थी वियुमि, मूंखे छा? उहा मुंहिंजी चांद जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजे ख़्याल में जेको बि सिंधी कमु करे थो सिंधी नाटक ते उनजी इहा ई ज़िंदगी आहे। त मूंखे आख़िर मिलियो छा? वाह वाह, माण्हुनि जी उहा त कोन मिली, पैसो त मिलियो ई कोन, पर जेको मूंखे दाद मिलणु खपे उहो बि न मिलियो। इन करे इहा भावना मुंहिंजी हुई त इहा पिक्चर मां ठाहियां ऐं इहो किताब बि लिखियलु आहे ज़िंदगी हिकु नाटक। त मूंखे हिकिड़े सिंधी कलाकार खे सिंधी नाटकनि ते कमु करे छा मिलियो? अचो त ॾिसूं हिन फिल्म मां हिकु गीत। हीअ दुनिया हिकु रंग मंच आ, हीअ दुनिया हिकु रंग मंच आ, मूं लधा केॾा सपना, मूं लधा केॾा सपना, जीवन खे मूं बणायो हिकु नाटक हो। हीअ दुनिया हिकु रंग मंच आ, मूं लधा केॾा सपना, जीवन खे मूं बणायो हिकु नाटक हो। हीअ दुनिया। दादा असांखे पंहिंजे कुटुंब बाबति कुझु ॿुधायो। मां पाण खे सम्झां थो मां वॾो भागवान आहियां, छो त मुंहिंजूं घुरिजूं तमामु घटि आहिनि ऐं नाटक जे करे सघियो आहियां त पंहिंजे ज्योति पंहिंजे धर्म पत्नी जे करे जंहिं मूंखे पूरी छूट ॾेई छॾी। पैसो नाटकनि मां कमाए अहिड़ी त कभी इच्छा हुई कोन, न आहे। मूंखे पघार अञा ताईं बि एॾो पेंशन मिलंदी आहे, मूंखे घुरिजूं न आहिनि। मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजे घर जो परिवार तमामु सुखी आहे। मुंहिंजे ॿार जेके आहिनि डॉक्टर हिकिड़ी अथमि जेका चार्टर्ड अकाउंटेंट आहे, पुटु इंजीनियर आहे, से मूंसां आहिनि। त हिकु क़िस्म जो घर जो संतोष मां सम्झां थो मां तमामु भॻवान आहियां। उन में वॾे में वॾो हथु आहे ज्योति मुंहिंजी पत्नी। तव्हांजो को अहिड़ो सुपिनो का अहिड़ी तमन्ना आहे जेकी अञा ताईं पूरी न थी आहे? जे सपना इंसान जी ज़िंदगी मां वञी न हली त ज़िंदगी पोइ ज़िंदगी न रही, मौत ई थी। मुंहिंजी अञा उमिरि त 84 आहे, पर अञा मां सपना ॾिसंदो आहियां। इहा आशा आहे त मां अञा पिक्चरूं वधीक ठाहियां। इहा आशा आहे त हिकिड़ी पार्टीशन ते पिक्चर ठाहियां, या हिन जॻह ॻाल्हि ॿोलाए थिए थी अहिड़ी पिक्चर चाहियां जेका असांजा ॿार ॾिसण था चाहिनि। बोल्ड पिक्चरूं जेके मसाले वारी पिक्चरूं आहिनि, पर तंहिंजे लाइ खपे पैसो। आहिनि ॿ टे ॼणा राज़ी थिया आहिनि, शायदि थी वञे, आहे भाग जी ॻाल्हि। दादा पंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि लाइ कुझु तव्हां संदेश ॾियणु चाहींदा? मां त ईअं ई चवंदुसि, सिंधियुनि जी वॾे में वॾी जेका कमज़ोरी आहे उहा दूरि कयो। अॼु सिंधियुनि जे मन में हिकिड़ी ॻाल्हि आहे, चवनि ॿी था कनि टी था, ॾेखारींदा त ॾाढी सिक मोहबत आहे, पर आहे कोन। जेकॾहिं सिंधियुनि में मेल मिलाप अची वञे त सिंधी अलाए क़ौम किथे पहुची वञे। मां चाहींदुसि सिंधियत खे पंहिंजी सुञाणियूं, इहे जेके पाण में वेर भाव रखिया अथसि कढो, अचो त गॾिजी सिंधियत लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजी ॿोलीअ लाइ कुझु करियूं। मूंखे तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे पूरी उमेदु आहे असांजे दर्शकनि खे बि तव्हां सां मिली करे ॾाढी घणी ख़ुशी थी हूंदी। नमस्ते। पर मां वरी बि सभिनी सिंधियुनि खे ईअं ई चवंदुसि, सिंधी कलाकारनि खे ॿुधायो जिन जा जेके सपना आहिनि उहा पूरा करण में उन्हनि जी मदद करियो।
छाकाणि त उन जे सुपननि पूरा करण सां ई सिंधियत बची सघे थी हिन माहौल में ऐं हिन ज़माने में। अॼु जो प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे तव्हांजे मेल्स ऐं रायनि जो हमेशह इंतज़ारु रहंदो। प्यारा साथियो, तव्हांखे हीउ इंटरव्यू वणियो न त पोइ हिन चैनल खे अॼु ई सब्सक्राइब कयो, ॿियनि खे ॿुधायो, शेयर करियो, जीअं घणे में घणा सिंधी अहिड़नि सुठनि प्रोग्रामनि जो लुत्फ़ माणे सघनि। जय झूलेलाल।